कलिमा बैन यदैहि मिन तौरात व मुबश्शिरन बिरसूली याती मिन बाद इस्मुहु अहमद। तू चवे थो तो अचण तो अचना पर खुशी वडो गुनाह इन ॾारे खुशी न कयो। ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी कौम खे या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुंहिंजी रिसालत तव्हां ताईं महदूद आहे। मां हिक क़ौम जो नबी आहियां, ॿी क़ौम जो न आहियां। मां बाद वमुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां थो, तव्हां ख़ुशि थियो, तव्हांखे मुबारक आहे, तव्हांखे बिशारत आहे। गुज़िरियल नबी पंहिंजी उम्मत खे हुज़ूर जे अचण जे करे मुबारकूं ॾींदा विया, ख़ुशियूं कंदा विया। अरे तूं कम थो करे पियो अरमान जी ॻाल्हि आहे, तुंहिंजे नबी सां वास्तो न आहे, जे वास्तो हुजे हा त अॼु को ॾियारो तुंहिंजो ख़ुशीअ में गुज़रे। कोई दलील पेश न करे सकंदे। फलमन जी काठी आहे, हर ज़िले जा माण्हू आहिनि। अॼु हिकु मैदान ते भरलात रोड बंदि लॻो पियो आहे। हर ज़िले जा, हर इलाइक़े जा, बलोचिस्तान जा, सरहद जा, पंजाब जा, सिंध जा अंदरूनी काफ़ी आई आहे। लिख लो त ख़ुशी थो करे वमुबश्शिरा, अव्हांखे बिशारत आहे, अव्हांखे मुबारक आहे, अव्हांखे ख़ुशख़बरी आहे। अव्हां ख़ुशी कयो। हर पैगंबर पंहिंजी क़ौम खे हज़ूर जे अचण दी असां खां बाद नबी ईंदो, तव्हां ख़ुशी कयो। अचण ते ख़ुशी कयो। अञा न आयो आहे, असां त अची चुको आहे। इस्मुहु अहमद, जंहिंजो नालो हूंदो अहमद। आसमान ते मुस्करीम जो इस्म पाक अहमद, ज़मीन ते मुहम्मद। हे ज़ाती नाला आहिनि, बाक़ी ॿिया जेके आहिनि सिफ़ाती नाला आहिनि। अल्लाह ताला जो हिकु इस्म अल्लाह, अल्लाह। बाक़ी ॿिया जेके बि इस्म आहिनि सभु सिफ़ाती आहिनि। उन महबूब जी आमद में आदम खां वठी हलंदे हलंदे हर पैगंबर, हर नबी, हर पैगंबर तव्हांजो ईसा अलैहिस्सलाम ताईं पंहिंजी क़ौम खे ख़ुशी कराई आहे। पंहिंजी क़ौम खे ख़ुशी कराई। त अॼु हे महफ़िल अल्लाह जे फज़ल सां, अल्लाह जे करम सां, अल्लाह जी अता सां महबूबन जी विलादत जी ख़ुशीअ में मुनक़द आहे। रब जो करम आहे जंहिं महफ़िल में इहे आवाज़, इहे बयान थींदा आहिनि, उते ख़ुदा जा मलाइक लही ईंदा आहिनि। तव्हांजो हिकिड़ी सिफ़ा, वरी उन्हनि मथां ॿी सिफ़ा, सिफ़ा में सिफ़ा, सिफ़ा में सिफ़ा। आख़िरी जेको आसमान ॾिसण में अचे थो, इन ताईं मलाइकनि जो सिफ़ा आहिनि। मलाइकनि जो सिफ़ा आहिनि। उहे छा कनि था? सलातो सलाम नबी ते मोकिलनि था। छो त दरूद में मलाइक बि ख़ुदा शरीक क्या, इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लून अलन नबी। बेशक अल्लाह, अल्लाह जा मलाइक मोकिलियूं था दरूद प्यारे मोहम्मद ते। अल्लाह शरीक दरूद में शरीक आहे, ख़ुदा जा मलाइक बि शरीक आहिनि। जॾहिं आख़िरी दुआ थिए थी, मलाइक मथे वञनि था। अल्लाह ताला पुछे थो मलाइको छा ॾिठो? मुंहिंजा अल्लाह तुंहिंजा बंदा हा, छा इन कनि पिया? मुंहिंजा मौला हिकिड़ी करम वारी महफ़िल सिंगारियल हुई। छा हुयो? मुंहिंजा अल्लाह तो मालिक जी तारीफ़ हुई, तुंहिंजे नबी जो शान हो, विलादत जो बयान हो। मलाइको छा तलब हुई? मुंहिंजा अल्लाह जन्नत जी तलब हुई। छाखो पनाह घुरनि पिया? मुंहिंजा अल्लाह जहरम खां पनाह घुरनि पिया। अल्लाह फरमा त जॾहिं इन्हनि बंदन ग़ैबत ईमान आणे अल्लाह अल्लाह पंहिंजो हक़ अदा कयो, एतिराज़ न कयो, अॼु मां अञा सगीरा कबीरा गुनाह बख़्शे छॾिया। अल्लाह
गुत्थला कदम तो जो तिरकियो है तो इस्लाम जो दुश्मना मुल्क जो दुश्मना मुल्ला मानू मारा नाश करे छॾई इतफाक में ना दी पैसो ही पैसो पतो पियो जे सच्चाई तो में हुजे हाँ सच्चाई शब नहीं सब सकती कभी बनावट के असूलों से खुशबू आ नहीं सकती कभी बनावट के असूलों से पतो पोयो तो तू नोट दे पोयो ये जमात अरबी घोट सुभान अल्लाह छा मिले जो अरबी घोट मिले मदीना जो मोर मिले बतूल जो बाबो मिले हसन जो नानो मिले हथखली जो आमीन रब्बुल आलमीन ये दुआ साजी कबाल कबूल कर असा के मैदान आखिर में पानी दिल में रखो परे न कर नबी जा आगोश में संग कर सब जो आमीन आमीन। बस नमाज पढ़नी है कदा न करनी है उम्मीद है इश्क वारन जी कज़ा न थींदी इश्क वारन जी कज़ा न थींदी अली साईं कहीं कम लायो हजूर पंहिंजे गुलाम सां वेठो अचल में अली खे ताख़ीर थियो नमाज थी वई अल्लाह अल्लाह सिज गुरूब थी वियो अली पहुतो अली नमाज पढ़ी थी अली मुंह खणी हेठ कयो पाण पर मां अली कम न कर या अल्लाह अली जे इश्क के जाने छो अली जी मोहब्बत के जाने छो अली जी नमाज जानी वाणी कोन कदा थी आ हाने अर्ज मुंहिंजो इहो आ त अली जी नमाज कज़ा में न थे अदा में थी सिज गुरूब थियल मुझो दिलबर खुदा के याद करे अंगुली जो इशारो करे थो तो वयल सिजो मथे अचे थो एतराज को काफरन जादू जमीन ते या आसमान ते न हलंदो तंहिं करे उहो साल क्यों जवाब ॾेई न सघे चोॾहं जी रात या चंड पंहिंजी कमाल ते या टोलो मुशरिकन जो हजूर जे ख़िदमत में आयो ए अब्दुल्ला जा फर्जन असां तोड़े आया आहियूं तूं असांखे मुइज़ो ॾेखार कहिड़ो मुइज़ो अर्ज़ु कयूं त चंड कमाल ते या इन्हीं चंड के चीरे ब टुकर कर बान फरमायो या अल्लाह जाने का देर करे का अल्लाह जो बंदो हाँ अल्लाह जो नबी हाँ मजी दुआ खुदा हमेशा कबूल कंदो है पर याद रखो ख्याल कयो जे कदे चंड चिरजी ब टुकर थे तो ईमान आनी दो ना तो साईं ईमान आणींदासीं मुझे साईं अंगुली पाक जो इशारो कयो तो वयल सज गुरूब थियल सिज मथे आयो मथे अची वियो सिज जो बयान हो ना ॿियो को चंड जो हाँ हजूर सलाम इशारे को चंड रखे अबू कुबैस जबल अञा भी कुछ हिस्सा उन जा मौजूद है उते बीठल है अध चंद्र हेड पान करीम ने अंगुली पाक जो इशारो कयो त ॿई अध उथिया वञी पान में मिलिया एक तरफ साते वन शक्ल करम क़यामत करीब आई चंड चिरजी ब टकर थियो हे नबी पाक जी नज़र आ नबी पाक जी ताकत है उम्मीद आ क़यामत जे हरे बदकार हूं गुनहगार हूं असां जो अकीदो सच्चो आ जेकॾहिं जहन्नम असां जे लाइ खड़ो थियो त मुंहिंजो अरबी अंगुली पाक जे इशारे सां जहन्नम खे थधो करे अल्लाह सुभान अल्लाह अलमाए कराम बैठा हैं उनको पूछो कुरान की आयत बोले सौफा योती का रब को फतरदा तुझो रब करीब तो के एतरो दीदो तो राजी थी ने तो इन्हीं आयत नाज़िल थियण खां बाद में मुझो नबी उथे पुथी बीठो पाण फरमात अल्लाह जो कसम जे हिकड़ो उम्मती मुझो जहन्नम में रहजी वियो तो मां राजी न सुभान अल्लाह असां केॾा दिल में रखे प्यारा हूं तुम दिल में सां वास्तो रखो दिल
नेबर जे फरमान के न ठुकराए करीम जे हुक्म के पोइते न कर इन हुकूमत सिर माल जान बार बच्चा घर मिलकत कुर्बान करे देखा खुदा में उम्मीद थींदो त कोन को पर जेकरे मसइल उथो त इंशाअल्लाह ताला इन कुफर लाइ अग में तलवार माजी हथ में हूंदी हलंदे हलंदे कुफर ते पचाईंदा वेंदासे खुदा कदो जेके उहो ॾिहाड़ो आयो त तहां बि मुजाहिदन में शामिल सुभान अल्लाह चओ आमीन आमीन